अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल अमीन व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा वदाइअन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। सूरह अहज़ाब सिपारो 22 रुकू 3। ऐं ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदड़ नबी, बेशक असां तोखे मोकिलियो हाज़ुर नाज़ुर ऐं ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेॼारींदड़ करे, ऐं अल्लाह जी तरफ़ उन जे हुक्म सां सॾींदड़ ऐं रोशन कंदड़ सिज। हाज़ुर ऐं नाज़ुर जे हवाले सां आउं ॿुधाईंदुसि। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हाज़ुर ऐं नाज़ुर आहिनि। हाणे पहिरियों ॻाल्हि खे सम्झिजे, बेस जी का ॻाल्हि न आहे, न असांजो कंहिंसां ज़िद आहे, पर असां ॻाल्हि सम्झायूं था। जे सम्झ में अची वञे त ठीकु, न अचे त तव्हांजे बि ख़ैरु असांजे बि। हाज़ुर लफ़्ज़ हाज़ुर ऐं नाज़ुर जी माना छा आहे? हाज़ुर व नाज़ुर जी माना खां हर अहल इल्म वाक़िफ़ आहे। हाज़ुर जी लुग़वी माना आहे साम्हूं हुजण वारो, यानी जेका शइ खुलम खुला बेहिजाब अखियुनि जे साम्हूं हुजे। ऐं हाज़ुर ग़ाइब जो ज़िद आहे। नाज़ुर जी लुग़वी माना आहे अखि सां। हिन अखि सां कंहिं शइ खे ॾिसणु, यानी ॾिसण वारो पढ़ी ॾिसो। कुतुब लुग़त मंजद सिराह मुख़्तारुल मिसाह मुफ़रदात इमाम राग़िब इस्फ़हानी वग़ैरह। शरई माना हीअ आहे त क़ुव्वत क़ुदसिया वारो हिक ई जॻह ते रही सारी दुनिया खे पंहिंजे हथ जे तिरीअ वांगुरु ॾिसे ऐं परे वेझे जो आवाज़ ॿुधे, या हिक पल में तमामु दुनिया जी सैर करे ऐं सवें कोहनि ते हाजतमंदनि जी हाजत रवाई करे। ऐं या रफ़्तार रूहानी हुजे या जिस्मानी। मिसाली सां ईअं त जिस्म हक़ीक़ी सां उनजो सबूत क़ुरान, अहादीस, बुज़ुर्गाने दीन ऐं अक़वाल उलमा सां साबित आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद मुबारक आहे, इन्नल्लाह क़द रफ़अ ली दुनिया फ़नंज़र इलैहा व इला मा हुव आइन फ़ीहा इला यौमल क़ियामत कमा उन्ज़ुर इला क़फ़ा हाज़िही। मवाहिब लुदनिया शरह ज़ुरक़ानी शरीफ जुल्द 2 सुफ़ो 204, नेमतुल कुबरा अलल आलम सुफ़ो 91, जवाहिरुल बहार जुल्द 3 सुफ़ो 354। तर्जुमो: अल्लाह ताला सारी दुनिया मुंहिंजे साम्हूं करे छॾी आहे। मां सारी दुनिया खे ऐं जो कुझु दुनिया में क़यामत ताईं थियण वारो आहे उनखे ईअं ॾिसी रहियो आहियां जीअं मां पंहिंजे हिन हथ जी तिरीअ खे ॾिसी रहियो आहियां। इहे हिसनि में असां ॿुधाईंदा रहंदासीं। वरी ॿिए हिसे में बि इंशा अल्लाह ताला आयत सां गॾु हदीस बि ॿुधाईंदासीं।